मोहतरम जनाब सदरुद्दीन शाह राशदी साहब, सैयद जैन शाह साहब, सफदर अब्बासी साहेब, मसरूर सियाल साहेब, रियाज चांडियो साहेब, अरबाब साहेब, याम मेमन साहेब, हिते स्टेज ते जेके बि बेदारी मार्च दरिया बचायो मार्च जी क़यादत ऐं पिंडान में बीठल कारकुननि खे अस्सलाम वालेकुम, नमस्ते, जिए इमरान खान, जिए शाह महमूद कुरैशी, भेज पगारा, जय श्री राम। सभा पहिरीं उमरपुर वासे जे पारां हिन सिंधु बचायो तहरीक जे अगवाननि जो शुक्रगुज़ार आहियां, जेके हमेशा वांगुरु सिंध जे हक़नि लाइ, सिंध जे मुफ़ादनि जी जंग जोटनि लाइ अॼु बि निकिता आहिनि ऐं पाकिस्तान जी सॼी अवाम सां गॾु बीठल आहे। ऐं चाहियां थो हिते जेके जंहिंजे पार्टियुनि जा झंडा आहिनि उहे झंडा सभु खणो, उहे झंडा सभु मथे करियो ऐं इहो यादि रखिजो इहे उहे झंडा आहिनि जेके सिंध जी सलामती चाहिनि था, जेके सिंध दरिया बचाइण चाहिनि था। इलेक्शन में इन्हनि झंडनि खे हली यादि रखिजो। ॿ मसइला आहिनि जंहिंजे करे अॼु इहो मेड़ाको आहे। हिकिड़ो सिंधु दरिया ते ढाणो ऐं 6 केनाल कढण वारो मामलो। इहो सिंधु दरिया जे पाणी चोरी करण जी का पहिरीं कोशिश न आहे। इहो सिंध सुकाइण, इहो सिंध जी मुआशियत खे तबाह करण जी इहा का पहिरीं साज़िश न आहे। इहो ज़िया रुका वठी मुशर्रफ ताईं आई आहे। पीपुल्स पार्टी उन डेम लाइ पैसा रखिया, कालाबाग डेम लाइ सिंध जो आवाम निकितो त हिन खे झुकणो पियो, पोइ हिते हटणो पियो, हिन भेरे पोइ हिते हटणो पवंदो। पीर साहब हज़ारो कयो बलोचिस्तान में त इहो ॿुधायो वियो आहे त इन में सदर ज़रदारी मंज़ूरी ॾिनी आहे। पाकिस्तान जो सॼो रिलायबल मीडिया इहो चए पियो त इहो केनाल कढण जी मंज़ूरी ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे तहत सदारती महल में ॾिनी वई ऐं हाणे चवनि था त इहो सदर जो इख्तियार न आहे। वही सदर जो इख्तियार न आहे पीपुल्स पार्टी में, त ही कंहिंजो इख्तियार आहे। छो अॼु मखदूम शाह महमूद कुरैशी साहब जो हिकिड़ो ख़त अखबारुनि में छपियो आहे ऐं हुन पीपुल्स पार्टी खे चयो आहे कम क्लीन, साफ़ अच, या सिंध जे माण्हुनि सां भी, या पीपुल्स पार्टी नवाज़ लीग ऐं घुरियुनि सां बीहे जेके सिंध खे तबाह ऐं बर्बाद करणु चाहिनि थियूं। क़ौमी असेंबली में जे घुर जा 4 MLA हूंदा आहिनि, उहो जेकॾहिं अख ॾेखारे त हुकूमत कई पवंदी आहे ऐं हिते बयान खेॾी सिंध जे माण्हुनि खे एॾो मासूम न सम्झो। पीपुल्स पार्टी हिन सिंध खे तबाह करण जी मुहिम में भरपूर शामिल आहे। एहसन इकबाल कल बयान ॾिनो त ही कैनाल हर सूरत में ठहंदा ऐं पीपुल्स पार्टी केॾा बि कोन ईंदी। उनजो मक़सद इहो आहे त हू सौदो करे चुका आहिनि। हाणे पीपुल्स पार्टी में दम न आहे जो हू आवाज़ खड़ी सके। एहसन इकबाल साहब, आप सुन लो, ये सिंध पीपुल्स पार्टी की जागीर नहीं, ये सिंध के 6 करोड़ आवाम की जागीर है। हम हर सूरत में लड़ेंगे और उसको नाकाम बनाएंगे। और दूसरी बात, ये सिंध को तो आपने कॉलोनी बनाने के लिए एक नया ग्रीन इनिशिएटिव शुरू किया है और आपने सिर्फ उमरकोट जिले की 2 लाख एकड़ जमीन सर्वे की है
ताकि उसको कारपोरेट फार्मिंग के लिए गैर मुल्की कंपनियों के हवाले किया जाए। ये सिंध की आवाम, ये थर की आवाम से सरासर ज्यादती है। हम मुतालबा करते हैं कि ये दोनों कैनाल और सिंध की जमीन औने पौने दाऊ गैर मुल्की कंपनियों के हवाले करने का जो ये मंसूबा है ये वापस लिया जाए। नहीं तो आप इस स्टेज को देखो, आप उमरकोट को देखो, ये शुरुआत है। आप यकीन जानो ये शुरुआत है, ये मामला यहां खत्म नहीं होगा। पहले से ही ये मुल्क दहशतगर्दी की लपेट में है। 20 लाख नौजवान यहां से निकल चुके हैं, गैर महफूज समझते हैं खुद को। रोजाना ये हुकूमत 1000 अरब रुपए कर्जा ले रही है जो आप भरते हैं। टाइम मुख्तर है, मैं आपका बहुत शुक्रगुजार हूं और उमरकोट की आवाम जब आपको हमने कॉल की है आपने उसका भरपूर उसका रिस्पांस किया है। मैं आपको भी खराजे तहसीन पेश करता हूं। तो नारे दरिया पे ढाड़ो, दरिया पे ढाड़ो, दरिया पे ढाड़ो, सच्ची जमीन खपाए, सच्ची जमीन खपाए। इमरान खान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। मोहतरम लाल वाली साहब जो कि